जी धरती तोते मुझी माता धरती तोते पंहिंजो शीस निमाया मावो मिट्टी माते लाया मिट्टी माते लाया। जिए सिंधु देश जिए साईं जी एम सैद। मुंहिंजा प्यारा भाइरो दोस्तो साथियो मुंहिंजूं न्याणियूं अदड़ियूं भेनरूं जेके बि हिते मोज़िज़ जी एस एम तहरीक जा कारकुन ऐं उहिदेदार आहिनि, जेके बि अॼु जे हिन शानदार मुज़ाहिरे में तकलीफ़ करे अची पहुता आहिनि, साईं दिलशाद भुट्टो सीनियर साहब, मोहतरम ताजोयो साहब ऐं ॿियूं जेके बि असांजूं अॼु न्याणियूं भेनर हिते मौजूदु आहिनि, तव्हां सभिनी जो मां दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां जो कराची डिवीज़न जी एस एम तहरीक कराची डिवीज़न जे तरफ़ां जेको अॼु ही साईं मसूद शाह जी गुमशुदगी जे 1 साल खे पूरे थियण ते अॼु इहो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन में तव्हां सभु दोस्त साथी मुंहिंजा सीनियर बुज़ुर्ग नौजवान साथी न्याणियूं सभु शामिल आहियो। तव्हांजो मां थोराइतो आहियां। जिन बि हिन मुज़ाहिरे में शिरकत कई आहे उन्हनि सभिनी जो दिलि जी गहराइनि सां थोराइतो आहियां। अॼु असांखे इहो सम्झणो पवंदो त अॼु जी जेकी ही सिंध जी सूरत हाल आहे, जंहिंमें ॾींहुं राति फ़ौजी एजेंसियूं नूस नूस कंदियूं थियूं अथनि, क़ौमी कारकुननि खे हिरासां कंदियूं थियूं अथनि, इन में मां पंहिंजे कराची डिवीज़न जे दोस्तनि खे सलाम थो पेश कयां जो हुननि वसीलनि जी खोट ऐं पैसे जी अणहूंद गुरबत जे हूंदे इन्हनि छापनि इन्हनि गुमशदगियुनि खे मुंहुं ॾींदे पंहिंजे कम खे जारी रखियो आहे ऐं अॼु हिन मुज़ाहिरो जेको आहे अरेंज कयो आहे। अॼु सूरत हाल इहा आहे जो साईं मसूद शाह खां अलावा जब्बार सरकी इमरान सिंधी खां अलावा 60 खां मथे क़ौमी कारकुन गुम आहिनि, उन्हनि जो को पतो न आहे। उन्हनि में कई त अहिड़ा आहिनि जिन खे 3 सालनि खां बि मथे जो अरसो थी वियो आहे ऐं के नौजवान अहिड़ा आहिनि जेके सफ़ा मासूम आहिनि, जीअं 2 शर ब्रदर्स नंढड़ा नौजवान छोकिरा खंया विया, आकिब चांडे जहिड़ा नौजवान जिन खे ॿियों दफ़ो खंयो वियो आहे, संदनि फैमिलियुनि खे ईज़ा आयो वियो, उन्हनि खे हिरासां कयो वियो। अहिड़ी सूरत हाल में कंहिंजो दर खड़कायूं? पाकिस्तान जूं समूरियूं अदालतूं अखियूं बंदि करे पंहिंजा कन बंदि करे फ़ौजी एस्टेब्लिशमेंट जे इशारे ते हलनि पियूं। असांजी का सुनवाई न आहे, किथे बि सुनवाई न आहे। उन जे करे असां अक़वाम आलम खे ऐं जेके बि इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं अदारा आहिनि उन्हनि खे था अपील कयूं त पाकिस्तान जी हुकूमत ते दबाव विझो, पाकिस्तान जी फ़ौज ते दबाव विझो त जीअं सिंध बलोचिस्तान ऐं पख्तूनख्वा मां गुम कयल हज़ारे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। जिन माण्हुनि खे छॾनि था उन्हनि खे बि टार्चर करे उन्हनि खे ज़हनी दबाव में आणे छॾनि था। सवें कारकुन सिंध मां खंभिया आहिनि रुॻो हिननि 1-2 महीननि में। असांजो अब्दुल फ़ताह चनो बि ताज़ो उन जो ई मिसाल आहे त हू 5.5 महीननि खां पोइ ॿाहिरि आयो ऐं बेइंतिहा तशदुद ऐं टार्चर मां गुज़री आयो। अॼु नासिर शाह जेकी प्रेस कॉन्फ्रेंस कई उन जी मां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां।
ऐं नासिर शाह जेकी दलाली करे पई, जेकी दलाली हुन मुशरफ जे ज़माने खां शुरू कई, जेकी अॼु ॾींहं ताईं फ़ौजी एस्टेब्लिशमेंट जी दलाली हू कंदो पियो अचे, उनखे मां ॿुधाइण थो घुरां त सिंध जा ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि, सिंधियुनि जी मिल्कियत आहिनि। हीउ जेको 500 मेलनि वारो इलाइक़ो आहे सामुंडी, समुंड जे अंदरि, इहा सिंध जी मिल्कियत आहे। सिंध जी समूरी सामुंडी पट्टी, कराची, ठट्टो, बदरीन, इन ते जंहिं नमूने सां ऐं ॿेटनि ते फ़ौजी एस्टेब्लिशमेंट जे प्रेशर ते पंहिंजी करप्शन ऐं सिंध हुकूमत खे बचाइण जे लाइ तव्हां जेके सौदेबाज़ी कई आहे, जंहिं सिलसिले में चाइनीज़ एम्बेसेडर तव्हां सां अची मिलियो, इन सॼे ठाह खे, इन ॻोझ ॻोह खे सिंधी क़ौम जे अॻियां ज़ाहिर कयो। सिंधी क़ौम, सिंधी माण्हू, असां को बि शहर अॾण न ॾींदासूं, छो त असांखे ख़बर आहे त सिंध जे शहरनि में कीअं धारी वालार थी थिए। असां सिंधी त अक़लियत में तब्दील थी वेंदासीं, पर असांजा उर्दू ॻाल्हाईंदड़ भाइर बि इन खां न बची सघंदा। हाणे ई सिंध जी जोड़जक में ॾिसो त कराची में पठान, अगवानी, पंजाबी सिंध असेंबली ऐं मरकज़ी असेंबली में वेठा आहिनि। इन जे करे कंहिं बि सूरत में सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो, सिंध जी सामुंडी पट्टी ते कब्ज़ो मंज़ूर न कबो। उनखां अलावा सिंधू दरिया ते जेको ही भाषा डैम अॾनि पिया ऐं नंढा नंढा डैम अॾनि पिया, नंढा वॾा डैम अॾनि पिया, इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत थो कयां। इहो सभिनी जेके बि आलमी मुआहिदा थियल आहिनि सिंध जा, सिंतास मुआहिदे, आलमी मुआहिदनि ऐं आलमी क़ानूननि जे ख़िलाफ़ आहे। इन जे करे हिन ई वक़्तु बग़ैर डैमुनि जे ई जॾहिं बारिशूं नथियूं थियनि त उन सूरत में डाउन स्ट्रीम जेको आहे, कोटड़ी खां अॻिते असां वटि पाणी न हूंदो आहे ऐं समुंड जेको आहे काहींदो पियो अचे, सिंध जा शहर ऐं ॻोठ खाईंदो पियो वञे। इन करे इन डैम जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं इन जे लाइ सिंधी क़ौम खे अपील था कयूं त अचो सभई गॾिजी इन जे लाइ आवाज़ु उथारियूं, सघारो आवाज़ु उथारियूं, जिदोजहद कयूं। उन खां पोइ जेको अहम मसइलो आहे अॼुकल्ह, जंहिंखे फैशन जे तौर ते चंद चैनल फ़ौजी लाइन ते चंद एंकर ऐं कुझु सिंधी ऐं उर्दू सरकारी पार्टियूं वावेला कनि पियूं ऐं सिंध में हिकिड़ी रतो छाण ऐं लसानी बुनियादनि ते फ़साद करण जी कोशिशि कनि थियूं। इन साज़िश खां मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो आगाह रहो। असांजो तवजह, असांजो ध्यानु सिंध जी जेकी लुटमार आहे उन खां हटाए इन तरफ़ करणु चाहिनि था। हू चाहिनि था त सिंध रुॻो इन बहस में पई हुजे, इन छिकताण में हुजे, इन्हनि जूं नफ़रतूं उरूज ते हुजनि, जीअं हो ॿेटनि ते, शहरनि ते कब्ज़ो करे वञनि। नासिर शाह दलाल ॿुधाए त सिंध जे तेल, सिंध जी गैस, सिंध जी मादनियात, कोयले ऐं सिंध जे पोर्ट तो जेके हिन खरबें रुपया आमदनी थिए थी, उन में केतिरो सिंधियुनि खे मिले थो। जोही तेल ते केतिरा सिंधी माण्हू गुज़िरियल इन्हनि केतिरनि ॾहाकनि खां केतिरा सिंधी माण्हू ते कमु कनि था। ख़ुदि रोहड़ी जे भरिसां ऐं कादुरपुर गैस फील्ड मूंखे ॿुधाए नासिर शाह ऐं पीपुल्स पार्टी त जेको आहे माड़ीपुर गैस ऐं कादुरपुर गैस जी जेके फील्ड्स आहिनि, उन्हनि ते केतिरा सिंधी कमु था कनि। सभिनी मैदनी हंधनि जा जेके अंग अखर पीपुल्स पार्टी ज़ाहिर करे, उते सिर्फ़ु पटेवाली या चौकीदारी बि मसे मसे सिंधी खे मिले थी। उते सभु ॿियनि सूबनि जा पंजाबी ऐं जेके आहिनि पठान ऐं ॿियनि मुल्कनि जा माण्हू क़ाबिज़ वेठा आहिनि। त हीअ जेके नवां शहर ॾींदा, इन में लखे न पर किरोड़े माण्हू ॿाहिरियां अची वेहंदा ऐं सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील थी वेंदा। ऐं ईंदड़ वक़्त में ॾिसंदव त सिंध जी डेमोग्राफी जे चेंज में न उर्दू आबादी जा माण्हू जेके आहिनि असेंबलियुनि में अची सघंदा, जे ईंदा त थोरा, ऐं सिंधी बि जेके आहिनि अटे में लूणु बराबरि असेंबलियुनि में ईंदा ऐं असेंबलियूं बि तव्हांजे कंट्रोल खां ॿाहिरि हली वेंदियूं। इन जे करे असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इन जी राह में रुकावट थींदासीं।
असां सिंध दुश्मन कंहिं बि मनसूबे खे कामयाबु थियणु न ॾींदासीं ऐं सिंधी माण्हुनि जी अदम तशदुद जी बुनियाद ते क़ौमी ॿधी ऐं क़ौमी यकजहती सां साईं GM साहिब जे फ़िक्र तहत जेको आहे इहा आज़ादी जी जिदोजहद जारी रखंदासीं। मुंहिंजा साथियो, मुंहिंजा दोस्तो, सभिनी ॾिसो, जेकॾहिं सोसाइटी, जेकॾहिं क़ौम, जेकॾहिं के उज़वे खे को कैंसर वठे ऐं लाइलाज थिए त उन उज़वे खे कटण खां सवाइ ॿियो को बि हल न हूंदो आहे। इन जे करे मुंहिंजा भाइरो, ग़ुलामी जो ॿियो को बि इलाज न आहे सवाइ आज़ादी जे। साईं GM साहिब जा फ़िक्र खां सवाइ, आज़ादी जे फ़िक्र खां सवाइ, सिंधु देश खां सवाइ ॿियो को बि हल न आहे। उन जे करे जेके बि माण्हू इन भुल में आहिनि त के फलाही तंज़ीमूं ठाहे, के ह्यूमन राइट्स जा ग्रुप ठाहे असां सिंधी माण्हुनि जो दिफ़ा ऐं बचा करे सघंदासीं, त उहे मुंहिंजा प्यारा दोस्त भुलियल आहिनि। सिंध जे बचा ऐं दिफ़ा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़िक्र GM साहिब में ऐं हिकिड़ी मज़बूत क़ौमी तहरीक में आहिनि, जंहिंसां जेको आहे सिंधु देश जी आज़ादी वठी सघिजे। फ़िक्र GM साहिब खां सवाइ ऐं मज़बूत क़ौमी तहरीक खां सवाइ बाक़ी सभु जेके आहिनि इहे शुशा आहिनि, इहे ख़ुशफ़हमियूं आहिनि ऐं दिलि जे बहलाइण जूं शयूं आहिनि। मां सलाम थो पेश कयां जिन बि हिननि न्याणियुनि, ताजोए साहब, वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स, इन्हनि सभिनी, सिंध नेटवर्क, इन्हनि सभिनी दोस्तनि जेके बि आहिनि, कंहिंजा नाला खणा, तव्हां जिदोजहद कई आहे मिसिंग पर्सन्स जे लाइ, तव्हां सभिनी खे सलाम आहे। ऐं मां पंहिंजे GSN तहरीक कराची डिवीज़न जे साथियुनि खे, ख़ासि तौर ते मुख़्तियार सूमरो खे मुबारकूं थो ॾियां त अहिड़ियुनि सख़्ती जी हालतुनि में तव्हां अहिड़ो मेड़ाको करे विया आहियो। तव्हांखे सलाम आहे, शाबासूं हुजनि तव्हां सॼी टीम खे, GSN तहरीक कराची खे लख आफ़रीन हुजे। अचो फ़िक्र GM साहिब तहत सिंध जी आज़ादी वठूं, इन खां ॿियो को बि रस्तो ऐं इलाज न आहे। अचो सिंधु देश ठाहियूं, अचो त गॾिजूं। तुंहिंजो देश, मुंहिंजो देश, सिंधु देश, सिंधु देश, तुंहिंजो रहबर, मुंहिंजो रहबर, GM सैयद, GM सैयद। लख लाइक।